अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जे बारे में मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। अॼु तव्हांखे मौलाई सफ़दर सां भी वीडियो कॉल ते असां ॻाल्हायोसीं, उन जी बि तफ़सील ॾींदासीं। मौलाई सफ़दर दोस्तो सोडल ग्रुप हुयो जेको कमाल खान सां गॾु ॿ माण्हू कमु कंदा हुआ, सोडल वारा। तव्हां ॾिठा हूंदा साम्हूं वीडियो कॉल ते ॾिसी रहिया हो। अॼु असां इन्हनि सां राब्तो कयो हुयोसीं, वीडियो कॉल ते 2-3 मिंट गपशप कईसीं ऐं मालूमात सुठी मिली इन्हनि खां, ऐं उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं ही साम्हूं वीडियो में तव्हां ॾिसी रहिया हो, मौलाई सफ़दर साहब साम्हूं अचे थो। असली नालो हिन जो मौलाई शाइर मौलाई सफ़दर आहे, ठीकु आहे न। हीअ पंहिंजी ऑफिस में हुया ऐं जॾहिं मूं वीडियो कॉल कई, वीडियो कॉल ते हिननि साम्हूं राब्तो कयो ऐं माशाअल्लाह बहितरीनु अदाकारी हिननि कई हुई कमाल खान सां गॾु। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हां ॾिठो हुयो ऐं अहम करेक्टर हुयो हिननि जो बि। हिननि पैसा वठी करे कमाल खान जो साथ ॾिनो ऐं रईस गफ़ार खान खे छॾे कमाल खान सां मिली विया ऐं रईस गफ़ार खान खे हिननि मरायो। लेकिन हू ड्रामे जो हिकिड़ो करेक्टर हुयो, सीरियस न हुयो, मज़ाक कयूं था पिया। साम्हूं तव्हां ॾिसी सघो था पिया मौलाई सफ़दर साहब खे। बहितरीनु अदाकार आहे ऐं बहितरीनु शाइर बि आहे। हिननि सां असांजी अॼु सुठी ॻाल्हि ॿोल थी, सुठी गपशप थी ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई त हिन टाइम असां ऑफिस में ई वेठा आहियूं, उन्हनि जी पंहिंजी ड्यूटी बि आहे, ड्यूटी कंदा आहिनि ॿई ॼणा। साम्हूं तव्हां ॾिसी सघो था पिया, हिन खे बि ॾिसी सघो था। हिन जो रोल तव्हांखे यादि हूंदो ज़हर ज़िंदगी ड्रामे में, हिन टाइम पंहिंजे ऑफिस में हुया। उन्हनि इहा ॻाल्हि कई त अनक़रीब नए ड्रामे में बि असां ईंदासीं ऐं मुहबतनि जो माग बि अचण वारो आहे ड्रामो। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायोसीं हवेली बि अचण वारो आहे। बहरहाल इन्हनि में इन्हनि जो रोल न आहे, मतां बाद में ही एड थी वञनि ड्रामनि में। ऐं सीज़न 2 ज़हर ज़िंदगी फ़िलहाल 2024 खां पोइ हली सघे थो, हिन टाइम नथो हली सघे ऐं हिन टाइम सिर्फ़ु ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।